तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फ़लस्तीन जे सफ़ीर सां मुलाक़ात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी फ़लस्तीन जे सफ़ारतखाने पहुची फ़लस्तीन सफ़ीर अहमद जवाद अमीन सां मुलाक़ात कई आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां फ़लस्तीन जी सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर कई वई आहे। बिलावल सां शेरी रहमान, सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान गॾा हुआ। अहम ख़बरनाज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फ़लस्तीन जे सफ़ीर सां मुलाक़ात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी फ़लस्तीन जे सफ़ारतखाने पहुची फ़लस्तीन सफ़ीर अहमद जवाद अमीन सां मुलाक़ात कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां फ़लस्तीन जी सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया बिलावल सां शेरी रहमान, सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान गॾु हुआ।